जी साईं असां अर्ज़ु था कयूं वसावारनि खे त जेको सो मां मिसकीन ग़रीब आहियां, कमाइण करतण जहिड़ो न आहियां, टंग जेका इहा मुंहिंजी सुन थी वई आहे, कंडो भॻल आहे। ख़ुदा वास्ते जेको तव्हां खां थी सघे फी सबिला मदद कयो। अलाह साईं तव्हांखे अजुर ॾींदो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। घर बि कोन्हे को वेहण जे लाइ, ॾिसो था हे मनहु ठहियो पियो आहे। अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो। हे फाइल सॼा पिया आहिनि, हे सिटी स्कैनियूं, हे साईं 1.5 साल थी वियो आहे मां लोड़ियां थो पियो बीमारीअ में। घर वारी बीमार, मां बीमार, को कमाइण करतण वारो कोन्हे को। ख़ुदा वास्ते जेका हो तव्हां मुंहिंजी मदद कंदो, अलाह तव्हांखे आबाद कंदो। अलाह तव्हांजे बचन में रिज़्क़ रोज़ीअ में बरकत विझंदो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। मिसकीन आहियां मां, मोहताज आहियां, मुंहिंजी मदद कंदो। अलाह तव्हांजी मदद कंदो। ही दुनिया फ़ानी आहे, हिते केरु न रहणो आहे, बाक़ी रहंदी ॻाल्हि आहे जेका तूं ई तेड़े छॾींदे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम इन सॼो अज़हर को पाण दोस्तो जीअं त ॼाऊं कंबर खां तक़रीबन 20 किलोमीटर जे फ़ासिले ते जानीबंद ॻोठ में मौजूदु आहियां। मिसकीन चाचे जे घर मौजूदु आहियां, जिन जो अलाह खां सवाइ को बि सहारो कोन्हे को। हीउ वीचारो, हीउ मिसकीन हितां माज़ूर आहे हिन टंग खां। हीउ ॾिसो, तव्हां ॾिसी सघो था हिन जा फाइल। इन जो कमाइण वारो को बि कोन्हे को। हिन जी अमड़ आहे, घर वारी जेकी आहे वीचारी उहा बि बीमार आहे, नंढड़ा बचड़ा आहिनि दोस्तो। तमामु घणी तंगी थी थिए मिसकीन खे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी, जंहिंखां जेतिरो थी सघे हिन मिसकीन जो कंहिं बि को लहिणो लेखो न आहे, जंहिंखां जेतिरो थी सघे हिन मिसकीन जी मदद कंदा दोस्तो। इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो डेली ॾिसो विञाए बि थो, किथे बि इंसानु वञे थो, कंहिं दोस्तनि में वञे थो या किन फज़ूल ख़र्चनि में। काफ़ी अहिड़ा आहिनि जेके फज़ूल ख़र्चनि में, किथे महफ़िलियूं आहिनि, को फ़नकार आहे, को ॻाए थो, हुनजे मथां हज़ार उछलाए था छॾनि। उनखां बहितर आहे त अहिड़नि मिसकीननि, अहिड़नि मज़लूमनि ते दोस्तो अवी ख़र्चु कयो। ऐं अलाह पाक जो को नेकबानो हो, सखी इंसानु हुयो जंहिं ॿाहिरि मुल्क खां उन्हनि पैसा मोकिलिया हुया। उन्हनि मोकिलिया हुया 21,900 रुपया कुझु। वरी असीं ग़रीबनि में त विराया हुयासीं भई, उनजी रियल अमानत हुई 8,900 रुपया। उन्हनि मां ही 3,000 रुपया आहिनि जेके मां हिन अधे खे राशन जे लाइ ॾियां थो। भाऊ इहे वठिजो। ऐं 3 ॿाहिरि मुल्क में असांजो तमामु सुठो दोस्त आहे, जंहिं हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई। अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। अलाह पाक उन्हनि जे बचन में ख़ैरु फरमाईंदो। अलाह पाक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। अलाह पाक उन्हनि खे आबाद कंदो जंहिं मिसकीन मथां महिरबानी कई आहे। ऐं बाक़ी जेकी रियल अमानत आहे अधे जी, उहा कंहिं ॿियनि ग़रीबनि मथां ख़र्चु कबी। ऐं दोस्तनि खे अर्ज़ु कंदो हलां, जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे भले न कनि, पर घटि में घटि हिन पोस्ट खे वधि में वधि शेयर कनि। थी सघे तव्हांजे हिकिड़े शेयर करण सां मिसकीन जी का मदद थी सघे थी। अलाह साईं आबाद कंदो तव्हांखे, रब साईं ख़ुशि साईं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। जिन बि भाइरनि असां सां ताउन कयो आहे, जिन मदद कई आहे, अलाह उन्हनि खे आबाद कंदो। रब साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। अलाह साईं उन्हनि खे बरकत नसीब अता फरमाईंदो। उन्हनि खे बचनि खे ख़ुशि कंदो। रब साईं अलाह वधाईंदो। अलाह कंदो सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। भाउ अज़हर खे बि अलाह साईं ख़ुशि कंदो त मिसकीननि जे दर ते हली अचे, मदद थो करे, तावन थो करे। इहा बि उनखे लख बार शाबस आहे। अलाह साईं उनखे ख़ुशि कंदो।